कराची नूर मोहम्मद ॻोठ में फुर मज़ाहमत दौरान क़त्ल थी वियल मुहर्रम बुरफ़त जा क़ातिल 9 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया। मक़तूल जे वारसनि मोहम्मद बुरफ़त, नबी बख्श बुरफ़त, रमज़ान बुरफ़त ऐं ॿियनि जो क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहरे में समाजी अॻवान मुश्ताक सरकी यकजहती तौर शरीक थियो। उन मौक़े ते वारसनि ॿुधायो त 9 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। असांजो नौजवान बेगुनाह शहीद कयो वियो आहे। पुलिस 2 ॾींहनि जो टाइम ॾिनो पर हिन महल ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। समाजी अॻवान मुश्ताक सरकी चयो आहे त कराची में ॾोहनि ते कंट्रोल नाहे थी सघियो। पुलिस शहरियुनि खे तहफ़ुज़ फराहम करण में नाकाम वई आहे। 9 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस क़ातिल गिरफ़्तार नाहिनि कया। असीं SSP ओभर, SSP इन्वेस्टिगेशन ओभर, DIG ओभर, DSP सोहराब ॻोठ खे अपील था कयूं त हिन मामले खे संजीदगी सां ॾिसनि।